मेहर सूबाई सलाहकार मजहबी उमूर फयाज अली बुट पीपी ज़िले दादू के जनरल सेक्रेटरी सरदार गुलाम दस्तगीर गोरड़ जो रमज़ान बचत बाज़ार जो दौरो खाधे पीते जी शयुनि जा अघ चेक कया। ख़बर मूजिब मेहर में क़ाइम बचत बाज़ार जो सूबाई सलाहकार फयाज अली बुट सरदार गुलाम दस्तगीर गोरड़ पारां रमज़ान बचत बाज़ार जो दौरो खाधे पीते जी शयुनि जा अघ ऐं क्वालिटी चेक कयाऊं। जंहिंखां पोइ असिस्टेंट कमिश्नर हबीबुल्ला वगन सप्लाई इन ब्यूरो प्राइसिस स्टेटिकल असिस्टेंट मीर अज़हर हुसैन गोरड़ खे हिदायत कई त बचत बाज़ार में वधीक रियायती स्टॉल लगाया वञनि। उन मौक़े ते पीपी अॻवान महराब खान लाखेर ज़ुबैर अहमद भुट सैयद मोहम्मद शाह ऐं ॿिया साणस गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।